इस्लामाबाद की मकामी अदालत तोशा खाना केस में इमरान खान ते फर्द जुर्म लागू करण जो फैसलो कयो आहे। अदालत फर्द जुर्म लाइ 7 फरवरी की तारीख़ ॾींदे PTI चेयरमैन के 20,000 रुपयनि जा मचलका जमा कराइण जो पिण हुकुम ॾिनो आहे। इस्लामाबाद के एडिशनल सेशन जज ज़फर इकबाल तोशा खाना रेफरेंस में इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई वारे केस की ॿुधणी कई। अदालत अॼोकी पेशीअ ते इमरान खान के ज़ाती हैसियत में तलब कयो हो पर हू पेश न थियो। ॿुधणी दौरान अदालत इमरान खान के वकील अली बुखारी का सवाल कियो त इमरान खान तरफां वकालतनामो किथे आहे। जंहिं ते अली बुखारी जवाब ॾिनो त 5 मिंट ॾियो, बैरिस्टर गोहर अदालत पहुची रहियो आहे। अली बुखारी अदालत के ॿुधायो त असां गुज़िरियल ॿुधणीअ ते इमरान खान जो मेडिकल सर्टिफिकेट पेश कयो हो, जंहिं ते अदालत चयो त वकालतनामो बि अॼु जमा कराए छॾियो। ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन के वकील चयो त जेसीं ताईं श्योरिटी बॉन्ड्स नथा अचनि तेसीं ताईं ही वकालतनामो नथा ॾेई सघनि। उन दौरान अदालत के कमरे में इमरान खान ऐं इलेक्शन कमीशन के वकीलन विच में ॾंद-चक पिण थी। बाद में अदालत इमरान खान ते फर्द जुर्म लागू करण जो फैसलो कंदे ॿुधणी 7 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। अदालत PTI चेयरमैन के 20,000 रुपयनि जा मचलका जमा कराइण जो पिण हुकुम ॾिनो। वाज़े रहे त इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई जो रेफरेंस अदालत ॾांहुं उमाणियो हो।